तफ़सीली ख़बरुनि में अहम ख़बर शामिल कंदासीं। ठकराठे वेझो बासरन पारां पीरसन औरत ते तशद्दुद कयो वियो। ॻोठ थमी में घर ख़ाली न करण तां भाइटनि पारां पीरसन औरत ते तशद्दुद कयो वियो। औरत खे गणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। नाज़रीन अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। ठकराठे वेझो बासरन पारां पीरसन औरत ते तशद्दुद कयो वियो आहे। ॻोठ थमी में घर ख़ाली न करण तां भाइटनि पारां पीरसन औरत ते तशद्दुद कयो वियो। औरत खे गणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अवां खे अपडेट कयूं पिया। ठकराठे वेझो बासरन पारां पीरसन औरत ते तशद्दुद कयो वियो। ॻोठ थमीअ में घर ख़ाली न करण तां भाइटनि पारां पीरसन औरत ते तशद्दुद कयो वियो। औरत खे गणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ठकराठे वेझो बासरन पारां पीरसन औरत ते तशद्दुद कयो वियो। ॻोठ थमीअ में घर ख़ाली न करण तां भाइटनि पारां पीरसन औरत ते तशद्दुद कयो वियो। औरत खे गणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ठकराठे वेझो बासरन पारां पीरसन औरत ते तशद्दुद कयो वियो। घर ख़ाली न करण तां भाइटनि पारां पीरसन औरत ते तशद्दुद कयो वियो। औरत खे गणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो। इन्ही हवाले से अपडेट वठूं था मजीद महर खां। जी मजीद तफ़सील ॾींदा हुन हवाले सां। जी मुबारकपुर थाने जी हद आहे ॻोठ थुमी, जंहिंमें मिल्क जे मामले तां ॾेर ऐं संदसि पुटनि पंहिंजी भाॼाई मुसम्मत हाकिमज़ादी ते तशद्दुद कयो आहे, जंहिं सबबि हू सख़्तु ज़ख़्मी थी पई आहे ऐं मुबारकपुर थाणे मेडिकल लेटर ॾेई उनखे तालका अस्पताल पनवाकल मोकिलियो आहे। जी ठीकु आहे मजीद, वॾी महिरबानी।